जी नाज़रीन, जी त हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं कंदकोड़ खां तक़रीबन 5 मिंटनि जे फ़ासिले ते आहे। हिते जेको आहे दरगाह आहे, तक़रीबन 70-80 सालनि खां वठी हिते हीअ दरगाह वाक़ई आहे, जिते जेको आहे हुकूमत बिल्कुलु कमु न पई करे। अॼु इन्हनि खां पुछा कंदासीं, ॻोठ वारनि खां पुछा कंदासीं त इन्हनि जो छा छा चवणु आहे ऐं इन्हनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं मिलियूं आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि सहूलियतुनि खां महरूम आहिनि, ऐं वधीक पुछा कंदासीं। साईं असां सां गॾु आहिनि त उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। फ़कीर ग़ुलाम नबी बिरोही, दरगाह पीर बिरोही जी मशहूरु नाले सां दरगाह वारे जो नालो फ़कीर रज़ा महमद। का शइ जी सहूलियत न आहे, न रोड आहे, न रस्तो आहे, का शइ जो रस्तो बि न आहे, रोड बि न आहे, बिजली जो बि हाल बुरो आहे, बिजली बि न आहे, कटियल आहे, का शइ जो सहूलियत न आहे। कंहिंखे दान ॾियूं, बसि अलाह जी रसूल जी उन जी यादि आहे। अलाह इंसान खे हिदायत ॾिए, हुकूमत खे अलाह हिमत ॾिए, जेके बि असां ॾे आया आहिनि अलाह उन्हनि खे बि हिदायत और ईमान ॾींदो। असांखे इहा शयूं रोड रस्ता या बिजली या गैस वग़ैरह जेको सहूलियत आहिनि उहा असांखे ॾियनि, उन्हनि जी महिरबानी। न को अहिड़ो छांव आहे, न को पखो आहे, न को रस्तो आहे, न को रोड आहे, का शइ जो सहूलियत न आहे। हिन टाइम असांखे का शइ जो सहूलियत न आहे। असां इहो घुरूं था की हुकूमत जी तरफ़ां असांखे का शइ सहूलियत मिलनि। अॼु तव्हां पुछा कयो त दरगाह में के अलाए किथां किथां जा माण्हू अचनि था, ख़ासि दरगाह जे निमाज़ पढ़ण जे लाइ अचनि था, पर सहूलियत का शइ जो न आहे। पूरो रस्तो जो बि सुख बि न आहे, का सॼा शइ टुटियल आहिनि, का शइ जो बि न आहे। तव्हां चूंडियल नुमाइंदनि खां ऐं आला मालदारनि खां ऐं सिंध गवर्नमेंट खां छा मुतालबो कयो था? इहो मुतालबो कयूं था त असांखे रोड रस्ता मस्जिद सहूलियतां ॾियनि, या जेको माण्हू अचनि था परे खां मुसाफ़िर माण्हू ॾुख तकलीफ़नि में दरगाह ते अचनि था त का शइ जो सहूलियत ई न आहे। सहूलियत ॾियनि त भलो आहे, उन्हनि जे लाइ दुआ बि थींदी, रहमत बि थींदो, उन्हनि जे लाइ भलो आहे। असांखे सहूलियतां ॾियनि, असांजो इहा इतला आहे। फ़कीर साईं उॾां रवानो थी करे पोइ आयो कंदकोड़ शहर में फ़कीर नूरदीन सां गॾु। फ़कीर नूरदीन खे पंहिंजो मुरीद करे, नूरदीन पाण त तपेदार हो ॻोल्हो, तपेदार थी करे पोइ उनखे चयईं त मूं ज़मीन हिते ख़रीद कंदुमि हिंदू बिरादरी खां, पोइ ज़मीन मां कुझु तोखे हिसो ॾींदुमि। पोइ नूरदीन फ़कीर बि कुझु उनखे हिसो ॾिनई, कुझु जेका फ़कीर साईं जा भाइटिया हुया उन्हनि खे बि हिसो ॾिनई। पोइ भाइटिया उनजा उहा त वरी वापसि विया कोयटा, जेका असांजो ख़ानदान आहे असां बि उनजा भाइटिया आहियूं। हिन टाइम असां उनजो गादी ते वेठा आहियूं, संभालियूं था, जेको नंगर हले थो हिन टाइम उन जी आहे महिरबानी। किलो आहे, वसीलो आहे, उन हिसाब सां सभु माण्हू हिते अचनि था, पीर साहिब ते अचनि था, वेहनि था। इहो ई हाल हक़ीक़त आहे। नंगर न्याज़ बि हले थो। साईं तुंहिंजो जेको आहे ख़िदमत गुज़ार आहे, ॿारनि जा अॻियूं जा ॿारनि जा माण्हू अचनि था। साईं जी उमिरि इहा ई 132 साल आहे। रोज़ानो ख़तमु क़ुर पाक पढ़ंदा हुया, ऐं आख़िर में साईं खे तकलीफ़ हुई, ज़ख़्म हुयुसि, पोइ जीत जेके किरी पवंदा उहे बि खणी साईं रखंदो हुते पंहिंजो ज़ख़्म ते, त बाबा जो अलाह पाक जेकॾहिं इन में रज़ा आहे त मां इन ॻाल्हि ते राज़ी आहियां। पोइ आख़िर ताईं इहो ज़ख़्म हुयो ऐं उनजो कोई इलाज वग़ैरह बि साईं भाइटो हिते आयुसि, उहो हिते भाउ खे हिते लठियूं हणियूं सिबी में, पाण हिते ई रहियलो। पोइ राति जो तव्हां कई ऐं सुबुह जो फ़क़ीर उथी विया, चइबा छा ख़्यालु आहे? चइबा मुंहिंजे भाउ खे हिते लठियूं हणी विया आहिनि। पोइ ॿाहिरि वरी कढाए हितां वठी वियुसि हुते, चए तूं असांखे छॾाए, मां तव्हां सां रोज़े माशर ताईं गॾु आहियां, तव्हां इहा फ़िक्र न कयो, तव्हां खां मां परे आहियां, मां तव्हांखे छॾे न सघंदुमि, तव्हां मां जाओ मां तव्हां जाओ। पोइ ईअं कंदे पोइ बाद में चाचे अबे चइबा इहो तूं त असांखे ख़ाली असां छॾे वेंदे, चइबा तूं त ॿिया वेंदा छॾे, तूं हिकिड़ो शख़्स मां वटि रहियो हूंदे। उहे अलाह जी महिरबानी हिते वरी असां ई पाण रहिजी ॿिया विया मोटी, असां हिते रहिजी वियासीं मालिक जे दरबार ते। हिन टाइम ताईं वक़्तु सुहिणो हलियो, अलाह भलाई कंदो। जुमे जो ॾींहुं हिते ईंदा आहियूं निमाज़ पढ़णु फ़क़ीर वटि, जेको रस्ते जो सहूलियत न आहे, साईं वटि असां दुआ घुरणु ईंदा आहियूं। फ़क़ीर साईं जो असांजो दुआ क़बूलु थियनि था, जेको दुआ घुरूं था अलाह जी महिरबानी सां
उहा दुआ असांजो क़बूल थिए थो। हाणे असां चऊं था जेको रस्तो ठीकु थी वञे असां अचूं ऐं ज़्यादा कंदासीं, इन जे करे असां अपील कयूं था। तव्हां हिते कहिड़ो मन्नत खणी आयो हिते दरगाह ते को ख़ासि मन्नत खणी आया आहियो तव्हां? साईं असां देॻ आणींदा आहियूं, लाहींदा आहियूं, जेको मन्नत कंदा आहियूं साईं, गऊं आहे मिसाल, रढ आहे, ॿकरी आहे, उहो बि असां मन्नत पंहिंजो पूरो कयूं था, ॾियूं था, असांजो मन्नत जो फल मिले थो असांखे, उहो कमु असां कंदा आहियूं साईं। फ़क़ीर रज़ा मोहम्मद जेको आहे उनजी ज़िंदगी जे बारे में असांखे कुझु ॿुधायो त कहिड़े हिसाब सां उहो माना ज़िंदगी गुज़ारींदा हुआ ऐं उन्हनि जेको आहे त असांखे छा सबक़ु ॾिनो आहे ऐं छा दर्स ॾिनो आहे, कुझु उनजे बारे में ॿुधायो, उनजी ज़िंदगी जो को अहिड़ो वाक़ियो ॿुधायो। हाँ साईं, जेको पुछा कंदो इनशाअल्लाह असां तव्हांखे उहो ॾस ॾींदासीं जेको फ़क़ीर पाण बि फ़क़ीर रज़ा मोहम्मद चई वियो, पाण करे वियो, पंहिंजे मुरीदनि खे बि चई वियो। हिन टाइम ताईं अल्हम्दुलिल्लाह उनजो सिलसिलो हले थो, अञा ताईं ता क़यामत ताईं जारी थींदो जेको तव्हां पुछा कयो। फ़क़ीर जॾहिं बलूचिस्तान खां रवानो थियो पंहिंजे मुरीदनि सां गॾु कंधाकोट में फ़क़ीर नूरुद्दीन गोले तपेदार सां गॾु हूंदो। पोइ उनखां बाद जॾहिं फ़क़ीर साईं जो इतला हिते थियो, जाइ बि हिते मिलियसि, हर शइ बि हिते मिलियसि, पोइ मुरीद इहो ई मेलो हलंदो आहे साल जे मथां, हर चंड जी 21वीं शरीफ़ थींदो आहे और क़ुरान ख़वानी ज़्यादा, राग रूप न, को पंहिंजी मर्ज़ी सां अचे राग रूप करे सघे थो, उनखे इजाज़त मिलंदो, बाक़ाया क़ुरान जी तिलावत और नात ख़वानी इन शइ असां वटि ज़्यादा आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त फ़क़ीर वाहिद बख़्श तो साईं सूफ़ी रज़ा मोहम्मद बिरोई साहिब जो तालिब आहे। अबो ॻाल्हि कंदो आहे त 1958 में मां साईं जो दस्ते भैया थियो ऐं उन महिल साईं अबो असांजो साइकिल ते हिते ईंदो वेंदो हुयो। साईं सां तमामु घणो प्यारु मोहबत हूंदी हुई, ॾींहं जो बि ईंदो, मंझंदि जो, राति जो, देरि मदेर, मक़सदु आहे त हिते दरगाह ते ईंदो, अबे साईं जी हाज़िरी भरींदो। पोइ मुख़्तलिफ़ जायुनि ते जिथे बि साईं वेंदो अबो हुन सां गॾु हूंदो, अबे वटि साईं जा किताब या ॿियो को सामान वग़ैरह बि उन महिल हूंदो हुअसि। पोइ साईं ॻाल्हि करे साईं मां सेवण तमामु घणो वेंदो हुउमि। बिरोई साहिबु चवंदो हुओ हिकिड़े दफ़े जे निमाज़ मां पढ़ां पियो हुते दरगाह ते सेवण जी ॿाहिरों, त मौलवी साहिबु अॻो निमाज़ पढ़ाए पियो, मां बि हुते निमाज़ पढ़ां पियो, पर ॾिठुमि मौलवी साहिब जो ख़्यालु जेको आहे निमाज़ में कोन्हे। पोइ साईं उहा निमाज़ टोड़े करे पंहिंजी निमाज़ पढ़ी। ॿियनि जमायतुनि पुछा कयो साईं तव्हां निमाज़ टोड़े करे पंहिंजी छो था पढ़ो, चए यार इन ॻाल्हि खे छॾे ॾियो। चए न साईं ॿुधायो, त चए तव्हां इहो पेशमामो खां पुछा कयो। पेशमामो निमाज़ में इहो सोचे पियो त मां राति जो फलाणे अमरा जी मेंह चोरी कंदुमि, उनजी फलाणी जाइ ते थमींदुमि, मां जो निमाज़ नीति ॾिठुमि त मौलवी साहिब जो त ख़्यालु हिते आहे ई कोन, त मां कंहिंजे पियो निमाज़ पढ़ां। पोइ इन जे करे मां उहा निमाज़ टोड़े करे पंहिंजी निमाज़ शुरू कयमि। पोइ इहे कुझु साईं जूं विलायतूं बि हुयूं, साईं जूं रियाज़तूं बि हुयूं, ऐं अॼुकल्ह अल्हम्दुलिल्लाह साईं वटि वॾी रौनक लॻी पई आहे, परे परे खां माण्हू अचनि था। नक ते ज़ख़म हो, उन में कीड़ा पइजी विया, त बि उहे उन में वॾो ध्यानु न ॾिनो, उहे कीड़ा अंदरि खाइण थी वञनि पिया मथे ताईं मग़ज़ ताईं जारी, त बि अलाह जी रज़ा ते राज़ी हुया। कॾहिं दाह न कयूं इन दर्द में, कॾहिं का कूक रड़ न कयूं, बसि सबिर। इहो ज़ख़म माना कीअं पैदा थियो साईं जन खे? भला आलम साईं, इहो ज़ख़म कुदरती थोरो थोरो थींदे 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 वधी वियो तमामु, पोइ सॼो नक ज़ख़म में ख़तमु थी, एॾो उहो ज़ख़म वधी वियो। पोइ अलाए नासूर हो, अलाए को अहिड़ो को ॿी का भला ई, जंहिंजे साईं जन खे परेशानी बि, तकलीफ़ बि, दर्द बि, सूर बि ॾाढो हूंदो। अगरि कॾहिं दाह न कयूं, बसि सब्र में गुज़ारियूं, पंहिंजो सब्र सां पंहिंजी सारी ज़िंदगी गुज़ारियूं। रोज़ु क़ुरान शरीफ़ जो ख़तमु कंदा हुया, इहो कलंदर शाहबाह जी इज़त सां, उन जे इज़्ज़त सां उन हुकुम कयो त रोज़ु ख़तमु करे क़ुरान शरीफ़ जी। पंहिंजी 132 साल उमिरि रोज़ु क़ुरान शरीफ़ जो ख़तमु कंदो, 83 पारा रोज़ु पढ़ंदो। हिकु साईं जन मस्तूम खां आयासीं, मस्तूम शहर में साईं रहंदा हुआ। साईं जन शिकारपुर में आहे, असांजे मुर्शिदनि जो मुर्शिद हाजी फ़खुरुल्लाह उलवी, उन जी मज़ार ते साईं ॾाढो ईंदा हुआ। उतां पोइ वरी कुदरत कंधकोट में साईं आया, पोइ हिते बि साईं जा काफ़ी मुरीद थिया ऐं अलाह जी रहमत थी। पाण हमेशह ई ज़िक्र में रहंदा, का बि साईं खे लालच कान आई, अञा पंहिंजे बचनि खे भाड़ा किराया ॾेई छॾींदा त बचो वञो,
मुरीदनि सां ख़ादिमनि सां हर हिक सां साईं जी ॾाढी प्यार मोहबत सभ लाइ दुआगा। उते साईं हमेशह रोज़ कलंदर साईं हुकुम फरमाइश रोज़ क़ुर शरीफ़ जो ख़तम कट 132 साल उमिरि साईं जी रोज़ क़ुर शरीफ़ जो ख़तम करदा 83 पर रोज़ पढ़ंदा। हिक दफ़े माॾे माण्हू मोकिले दवायत बच खे वठी आ मुंहिंजी मुछां वॾियूं थी वञ ठाहे मां वयमि कैंची फणी खणी कलाक वेही रहियमि दुकान ईअं अलाह जे आसिरे छॾियमि। मां दिलि में चयो साईं महिरबानी कयो मुछां ठारायो मां दुकान छॾे आहियां। मूंखे चयो अबा तूं दिलि में त दलीलां करें थो पर मूंखे क़ुर नथो छॾे मोटी वञे। असीं दोस्तो एॾो माना क़ुर सां मोहबत 83 पारा रोज़ 132 साल उमिरि तमामु बुढ़ड़ा हा तमामु ज़ईफ़ हा मगर क़ुर सां एॾी मोहबत आहिनि जंहिंजी का इंतिहा न आहे। हर जुमे ते हिते सवनि जी तादाद में माण्हू अचनि था निमाज़ पढ़णु। डिस्ट्रिक्ट कश्मीर ऐं कनकोट जे मुख़्तलिफ़ शहरनि कनकोट गौसपुर करमपुर तंगवानी समेत नंढनि वॾनि शहरनि खां साईं जा मुरीद हिते ईंदा आहिनि जेको निमाज़ अदा कंदा आहिनि। इन्हनि खे रस्ते जो सहूलियत बिल्कुलु कोन आहे। हितां जो माण्हुनि जो इहो ई चवणु इलाइक़े मकीन जो ऐं जेके ॿाहिरां ईंदा आहिनि निमाज़ पढ़ण वारा उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त असां आला अमलदारनि खां वज़ीर आला सिंध खां इहो ई अपील था कयूं था ख़ुदारा असांखे रोड फराहम कई वञे दरगाह जो कमु कयो वञे ऐं जेको आहे हिते पुराणी मस्जिद आहे उनजो कमु बि कुझु न थियो आहे सरकार जी तरफ़ां ऐं नुमाइंदनि जी तरफ़ां। असां सभिनी खे अपील था कयूं त ख़ुदारा असांखे रिलीफ फराहम करे रोड रस्ता असांखे फराहम कया वञनि। कैमरामैन टीम सां गॾु इशफाक मंगवार सोच टीवी कनकोट। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.